जय झूलेलाल दोस्तों। अज जो वीडियो जेको आहे रिक्वेस्टेड वीडियो आहे। लोले जी रेसिपी त मां पहिरों भी विझी चुकी आहियां, पर जाम माण्हुनि खे क्वेश्चन हूंदो आहे त असां लोलो ठाहियूं त उनमें खंड विझूं, गुड़ विझूं, या अगर लोलो जाम पको थो थिए त असां कीअं ठाहियूं, केॾी महिल भुरी वेंदो आहे या केॾी महिल पको थींदो आहे। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त तव्हां परफेक्ट मेजरमेंट सां घर में लोलो कीअं ठाहियो। स्टेप बाय स्टेप वीडियो एंड ताईं ज़रूर ॾिसजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उनखां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूर चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। ॾिसो, लोलो जेको आहे या खंड जो ठहंदो आहे, गुड़ जो या खंड ऐं गुड़ मिक्स करे थींदो आहे। त अगर तव्हां खंड जो ठाहियो था पिया त अगर 2.5 कोप अगर तव्हां अटो खणो था त उनमें 1 कोप खंड विझणी आहे, जेका लॻभॻि 250 ग्राम जे क़रीब आहे। साॻे ई नमूने अगर असां इन जो गुड़ जो अगर ठाहियूं था पिया त 2.5 कोपनि ते असांखे 1 कोप गुड़ विझणो आहे, जेको 250 ग्रामनि जे क़रीब थींदो आहे। और टियों थींदो आहे खंड ऐं गुड़ मिक्स करे, जंहिंमें असां अधु पा खंड विझंदासीं, यानी 125 ग्राम खंड, ऐं उन सां गॾु 100-125 ग्राम असां उन में गुड़ विझंदासीं। 2.5 कोपनि ते असां 1 कोप खंड, 2.5 कोपनि ते असां पा गुड़, या 2.5 कोपनि ते असां 125 ग्राम खंड ऐं 100 ग्राम उन में गुड़ विझंदासीं। हिन तरह असां रेशो खणी सघंदा आहियूं। और पाणी जेको आहे घटि में घटि पाणी जो इस्तेमालु करणो आहे जेॾी महिल असां खंड ऐं गुड़ पुसाए था रखूं पिया। त हाणे पहिरियों मां खंड ऐं गुड़ ॾिसो ॿई गॾु खणी रही आहियां। उन्हनि खे असां गॾे करे थोरो सो पाणी विझी पुसाए रखंदासीं। लॻभॻि कलाकु ॾेढ असांखे हिनखे पुसाए रखिणो आहे, जीअं खंड ऐं गुड़ जेको आहे चङी तरह ॻड़ी वञनि। जाम माण्हू जेके आहिनि थधिड़ीअ में जेको गुड़ ऐं खंड आहे गरम न कंदा आहिनि, त पोइ इन करे उनखे कलाकु ॿ पहिरियों पुसाए रखंदा आहिनि, जीअं चङी तरह ॻड़ी वञे। अगरि तव्हां गरम करे कयो था पिया त हल्को सो गरम पाणी विझो और उन सां इहे ॻड़ी वेंदा। ही खाली गुड़ वारो आहे। ॾिसो, मां पाणी जो बिल्कुलु घटि में घटि इस्तेमालु कयो आहे, जेको लॻभॻि अधु कोप जे क़रीब आहे। छाकाणि त असां मुहिण में तेल विझंदा आहियूं त तेल सां चङो अटो मुहिण जो थी वेंदो आहे, त इन में पाणी जो इस्तेमालु घटि थींदो आहे। पाणी वधीक विझंदासीं त इहो पाणी घटि इस्तेमालु थींदो, जंहिंजे करे लोला जेके आहिनि फिका ठहंदा और मेजरमेंट बराबरि न थींदी आहे। इनखे चङी तरह मिक्स करे इनखे बि साइड करे रखी रही आहियां। ॾिसो, लॻभॻि 1.5 कलाक खां पोइ इहो पाणी चङी तरह सिरप ठही वियो आहे, मतिलबु गुड़ जेको आहे इहो मेल्ट थी वियो आहे, हिन में ॻरी वियो आहे। साॻे ई नमूने जंहिंमें मां खंड ऐं गुड़ मिक्स कयो हो, उहे बि ॻरी विया आहिनि। खंड ऐं गुड़ जो ॻाढ़ो। ऐं टियों आहे चाशनी जेका ठहंदी, जंहिंमें असां सिर्फ़ु खंड जो इस्तेमालु कंदासीं। टियों आहे जंहिंमें असां खंड जो असां ठाहींदासीं लोलो, त हिन में 200 खां 250 ग्राम असां खंड खणंदासीं, जंहिंमें 1/4 कप मतिलबु अधु जो बि अधु कोप पाणी विझंदासीं, 5-6 चमचा। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं ऐं ढके रखंदासीं। ईअं 3 तरीक़नि सां असां चाशनी ठाहे सघंदा आहियूं। चाशनी ठाहिण खां पोइ उनखे असांखे छाणणो आहे, चाहे उहा गुड़ जी हुजे या गुड़ ऐं खंड जी हुजे या ख़ाली खंड जी हुजे। हाणे अटो ॻोहींदासीं। अटे ॻोहण जो तरीक़ो टिनी में साॻियो ई आहे। बेसिक जेको असां चाशनी कहिड़े तरीक़े सां ठाहियूं था पिया। 2.5 कोप मां हिते खयो आहे अटो। इन में असां विझंदासीं पहिरियों इलायची पाउडर, यानी नंढे फोटे जो पाउडर विझंदासीं, या 3-4 नंढा फोटा कुटे करे विझंदासीं। इन में असां विझंदासीं अधु कोप तेल, जेको लॻभॻि 125 ml जे क़रीब आहे। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। लोलो जेको आहे इन में तेल जी क्वांटिटी वधीक पवंदी आहे। तव्हां चाहियो त तेल जी जॻह ते सचे गिह जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। मोइण जेतिरो सुठो हूंदो ओतिरो असांजो लोलो सुठो ठहंदो। ॾिसो, मुट्ठी ॿधी ॾिसंदासीं। अगरि मुट्ठी ॿधिजे थी मतिलबु हिन में तेल जी क्वांटिटी बराबरि आहे। अगरि हीअं मुट्ठी नथी ॿधिजे त तव्हांखे थोरो तेल अञा विझणो पवंदो।
कंहिं बि कप जो तव्हां इस्तेमालु कयो, मेजरमेंट इहा ई रखणी आहे जीअं मां तव्हांखे ॿुधाई। हाणे जेका असां चाशनी ठाही हुईसीं उहा हिन में विझंदासीं अटो ॻोइण जे लाइ। थोड़ी थोड़ी करे विझणी आहे, हिक महिल न विझंदासीं, थोड़ो थोड़ो विझी करे इनखे चङी तरह असां सख़्तु अटो ॻोहींदासीं। हिकु त अटो कड़क हुअणु खपे, कड़क ॻोहिणो आहे, अटे खे नरम न करणो आहे असांखे। इन जे करे थोड़ो थोड़ो पाणी विझी करे इनखे ॻोहींदासीं असां। मोहिण जो इस्तेमालु यानी तेल जो इस्तेमालु बराबरि कंदासीं त असांजा लोला जेके आहिनि बराबरि ठहंदा और बुरकणा ठहंदा, उहे टुटंदा बि न, ना ई पक्का थींदा। तेल घटि हुअण जे करे असांजा लोला जेके आहिनि उहे कड़क थींदा आहिनि, या अगरि खंड जो इस्तेमालु वधीक थी वेंदो आहे त चाशनी वधीक हुअण जे करे बि लोलो पको ठहंदो आहे। चङी तरह इनखे मसले करे असां ॻोहींदासीं। थोड़ो थोड़ो हल्को हल्को पाणी हणंदासीं जीअं इहो अटो जेको आहे गॾु थी वञे। घणे पाणी जो इस्तेमालु न करणो आहे, चाशनी पूरी थी वञे त उन खां पोइ हल्को हल्को नॉर्मल पाणी खणी करे असां हिनखे ॻोहींदासीं। चवंदा आहिनि जेतिरो कलबो ओतिरो अटो सुठो ठहंदो, पर अटो सख़्तु हुअणु खपे। साॻे ई नमूने गुड़ जी चाशनी बि इस्तेमालु करे ईअं ई अटो ठाहिणो आहे, और खंड ऐं गुड़ वारी जेका मिक्स वारी चाशनी आहे उन सां बि ईअं ई अटो ठहंदो। तव्हां हिन में चाहियो त ड्राई फ्रूट जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। जीअं अटो ॻोहिजी वञे, सभिनी खां पहिरियों असां हिन मां ठाहींदा आहियूं अखड़ियूं। छाकाणि त थधिड़ीअ जी पूॼा जेका थींदी आहे उहा अखड़ियुनि सां थींदी आहे, त 7 अखड़ियूं ठहंदियूं आहिनि। ॾिसो हीअं नंढियूं नंढियूं मां 7 अखड़ियूं ठाहियूं आहिनि, जेका असां ॿिए ॾींहुं पूॼा कंदासीं इन मां थींदी। बाक़ी जेको अटो बचंदो इन मां असां ठाहींदासीं लोला। लोलनि जी साइज़ नंढी वॾी तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। ॾिसो मां हिन साइज़ जी छाणी खई आहे, लॻभॻि हिन मां 4 खां 5 लोला ठहंदा। इनखे असां वेलींदासीं, फुल्के खां इहो थोरो मोटो हूंदो आहे। फोक जो इस्तेमालु करे असां हिन में प्रिक कंदासीं जीअं इहो कुरकुरो ठहे और अंदर ताईं पचिजे, कचो न रहे। छाकाणि त इहो थुल्हो आहे, और जॾहिं महिल असां हिनखे पचाईंदासीं न ओॾी महिल बि बाहि खे असांखे तेज़ न रखिणो आहे, बिल्कुलु धीमी बाहि ते हिनखे पचाईंदासीं। जेतिरी धीमी बाहि हूंदी ओतिरो लोलो सुठो ठहंदो। इनखे तए ते रखंदासीं, बिल्कुलु बाहि धीमी रखी आहे मां। और ॿिन्ही पासे हिनखे पचाईंदासीं। पहिरियों हल्को पचाए करे उन खां पोइ तए ते तेल विझंदासीं। जीअं मां ॿुधायो मां, अटो ॻोहिण महिल तव्हां हिन में खसखस ऐं ड्राई फ्रूट जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो अंदरि, पर मां तव्हांखे बेसिक ॿुधायो आहे, मेन ओरिजिनल लोलो कीअं हूंदो आहे उहो। बाक़ी अंदरि जेको आहे ड्राई फ्रूट अॼुकल्ह विझंदा आहिनि, त तव्हां उहो बि विझी सघंदा आहियो ड्राई फ्रूट हिन में पीसे करे। या ठहण खां पोइ बि जाम ॼणा लोलो पचजी वञण खां पोइ बि मथां ड्राई फ्रूट पीसे करे हणंदा आहिनि। ॾिसो असांजो लोलो लॻभॻि तयारु थी वियो आहे। बिल्कुलु धीमी बाहि ते मां इहो ठाहियो आहे त जीअं इहो चङी तरह पचिजे। और जीअं मां ॿुधायो मां, तेल जो इस्तेमालु हिन में बराबरि करणो आहे। तेल अगरि बराबरि हूंदो त लोलो जेको आहे असांजो बराबरि ठहंदो। इहे असांजा थधिड़ीअ जा लोला तयार थी विया आहिनि। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो। जंहिं मेथड सां तव्हांखे खपे उन मेथड सां ठाहे करे उहे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो इहो वीडियो। अखड़ियुनि जी पूॼा कीअं कजे, थधिड़ीअ जी कहिड़ी कथा आहे, कीअं पूॼा कजे, हिकु हिकु वीडियो मां अपलोड कयो आहे। थधिड़ी माता जी स्तुति कीअं कजे, घर में अखड़ियूं कीअं पूॼजनि, इन खां सवाइ असांजा सभु सिंधी रीति रिवाज जेके आहिनि मां पंहिंजे चैनल ते अपलोड कया आहिनि। तव्हां ज़रूरु चेक कजो। यूट्यूब ते वञी करे हुनर मुस्कान का टाइप कंदो त तव्हांखे सभु वीडियोज़ उते मिली वेंदा। और कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो अहिड़ो कहिड़ो वीडियो तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था जेको मां न अपलोड कयो हुजे, त मां कोशिशि कंदसि उहे बि सभु मां अपलोड कयां और तव्हांखे ॿुधायां। जय झूलेलाल। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो। और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।